जी नाज़रीन, लाड़काना मामा के ख़बर ॾींदा त खंबे खयल नौजवाननि जे वारसनि जो लाड़काना प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी। नाज़रीन, लाड़काना मामा के ख़बर ॾींदा हलूं त खंबे खयल नौजवाननि जे वारसनि जो लाड़काना प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी। उन्हनि जो चवणु हो त असांजे नौजवान खे बाज़ाब करायो वञे, जेकॾहिं उन्हनि जो ॾोह आहे त उन्हनि खे अदालत में पेश कयो वञे। जी नाज़रीन, लाड़काना मामा के ख़बर ॾींदा हलूं त खंबे खयल नौजवाननि जे वारसनि जो लाड़काना प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी। उन्हनि जो चवणो त असांजे नौजवाननि जो जेकॾहिं ॾोह आहे त कानूनी कटहरे में आंदो वञे। जी नाज़रीन, हकनि जी असलात लाइ मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल